सीनियर सहाफ़ी अदीब शाइर सिंधी ادبي سنگت सिंध जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल फ़कीर परेल दायो ऐं उन जे दोस्तनि मथां पुलिस जी चुर्च ते चाचड़ बिरादरीअ जे हथियारबंदनि पारां हमिलो करे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त ऐं सिंधी ادبي संगत शाखा क़ंधरा सिंधी ادبي संगत शाखा क़ंधरा जे सेक्रेटरी कामरेड इनायत जागीरानी, काउंसलर हमीद अंसारी, हुसैन जागीरानी, ज्वाइंट सेक्रेटरी ज़मीर जागीरानी, GM कांधड़ो, सीनियर सहाफ़ी मोहब्बत राजपर, आसिफ अली, नवीद मुस्तफ़ा, अमीर अहमद जागीरानी, राशिद गुल कांधड़ो, फरहान अली मला, हिज़्बुल्लाह गांघरो, अमीर बख्श राजपर, सजाद बलोच, जुमन इनकलाबी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त फ़कीर परेल दायो ते न पर सॼी सिंध जे सान्या ते पुलिस चाचड़ बिरादरीअ सां मिली हमिलो करायो आहे, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध मुश्ताक महर, AIG सखर, SSP सखर खां मुतालबो कयूं था त चाचड़ बिरादरीअ जो हमिलो कंदड़ हथियारबंदनि गुंडनि मथां ड्यूटीअ ते मौजूदु लापरवाही कंदड़ पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल करे खैन गिरफ़्तार कयो वञे ऐं जेल हवाले कयो वञे।